अस्सलाम वालेकुम दोस्तों, असांजे कला कोट रावड़ के किले का असां वरी हाणे वापसी तरफ़ वही रहा आहियूं। ऐं हीउ ॾिसो माग ऐं मक़ाम जिते असां घुमण आयासीं, तारीख़ी उनजा रोड ॾिसो, रस्ता ॾिसो त कहिड़े तरीक़े सां आख़िर माण्हू हिते घुमण अचनि ऐं कीअं हिन तारीख़ी माग के माण्हू ॾिसनि। हू परियां कुझु माण्हू बीठा आहिनि जेके शायदि हाणे आया आहिनि ऐं हीअ बि शायदि तारीख़ी माग घुमण लाइ आया आहिनि। ऐं असां वारी कार ही भी वरी तकलीफ़ कटे शायदि हेसि ताईं पहुता आहिनि। ऐं हीअ तारीख़ी माग ऐं मुक़ाम आहे रावड़ जो किलो कला कोट जेको मशहूरु आहे तारीख़ में। रसूल बख्श तमीमी साहब छठे जी जेका तारीख़ लिखी आहे इन जो ज़िक्र कयल आहे हुन में, ऐं ॿियनि बि सिंध जे तारीख़ लिखंदड़नि माण्हुनि कयो आहे। सो ही आहिनि माग ऐं मुक़ाम जेके तबाहीअ तरफ़ ॾिसो था तव्हां केतिरा बर्बादीअ तरफ़ फैलियल आहिनि। पर को बि तव्हांखे ॾिसो त परे परे ताईं बि हिन रस्तनि ते किथे बि कलाकोट जो या रावड़ जे किले जो को बि तव्हांखे न मिलंदो जेको आहे काई शइ। ही असांखे हिकिड़ो तारीख़ी माग रस्ते ते वरी मां तव्हांखे ॾेखारींदो न त हीउ हिकिड़ो आहे शायदि हिते बि मां सम्झां थो तलाउ हुयो वॾो पाणीअ जो, ऐं माण्हुनि जे जेको आहे सो तड़ करण जी जॻह या वरी जेको आहे जानवरनि खे पाणी वग़ैरह जमा करे हिते रखण जे लाइ हीउ वॾो हिकिड़ो तलाउ लॻे थो, महसूसु थिए थो मूंखे त जंहिं तलाउ में माण्हू या त तड़ कंदा हुया या पीअण जे पाणीअ तौरु इस्तेमालु कंदा हुया, ऐं या वरी जेको आहे सो महीननि ताईं माण्हू जेके रहंदा हुआ किलनि जे अंदरि जंगनि जी सूरतुनि में, त उन्हनि खे जीअं पाणी मुहैया थी सघे या पाणी वग़ैरह पीअण जो बंदोबस्तु हितां थी सघे। हीअ पखी हिते ॾिसो तव्हां ॾेखारियो मां तव्हांखे त मोह पियो आहे, वीरानो ई वीरानो आहे। असां तारीख़ी माग जिन खे दुनिया में तमामु वॾो हिकिड़ो रोशन तरीक़े सां पेश कयो वियो आहे दुनिया में, अॼु असां हिन तारीख़ी माग में न घुमी रहिया आहियूं, ईअं लॻे थो ॼण कंहिं वीरान कब्रिस्तान में घुमी रहिया आहियूं। हीअ सिंध जा माग आहिनि, शायदि कंहिं ॿिए इलाइक़े जा माग हुजनि त ईअं कतई वीरान ऐं बर्बाद न हुजनि जीअं तव्हांखे हाणे नज़र अचनि था। हीअ परियां दड़ो आहे, इन्हनि जी खुटाइण जी ज़रूरत आहे, सही तरीक़े सां ऑर्गेनाइज़ तरीक़े सां हिते कमु करण जी ज़रूरत आहे। पर बदकिस्मतीअ सां असां कमु करण जे बदिरां तबाही ऐं बर्बादीअ तरफ़ वञी रहिया आहियूं। अस्सलाम वालेकुम, अमजद दुरानी तव्हां सां जेको मां ॻाल्हायां पियो, हीअ जेकियूं बि कलाकोट या रावड़ जे किले ते मूवियूं ठाहियूं आहिनि, मुंहिंजो मेन ऐं ख़ासि मक़सदु इहो आहे त वज़ीर आला सिंध खे, मिनिस्टर ऐं जेको आहे सो कल्चर डिपार्टमेंट जे खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त हिन तरफ़ अचनि, तवजो ॾियनि ऐं कलाकोट जे इलाइक़नि खे जेको आहे सो रोशनियुनि तरफ़ वठी वञनि। न छड़ो कलाकोट खे रोशनियुनि तरफ़ वठी वञनि, पर कलाकोट खे जेको आहे हीअ ॾिसो था त यपो वञे थो पियो मेलनि ताईं परते, ऐं हीअ असांजो जेको आहे हिन जे ॿाहिरे पासे ॾिसूं था, ऐं हिन पासे ॾिसूं था असां वरी रस्ते तां ॿीहर अञा वरी परते हिन ॿी कुंड ते वञूं था। हीअ असांजा दोस्त आहिनि जेके हिन ख़तरनाक इलाइक़े में, हीअ रोड आहे जेको तारीख़ी मागनि ते वञे पियो। हाणे तव्हां अंदाज़ो लाहियो जिते मोटरसाइकिल कोन पई हली सघे त उते ॿियूं वॾियूं गाॾियुनि सां छा असरु थींदो, कीअं असरु थींदो, छा असरु थींदो। सो इहा हालति आहे। अचो त हीअ वरी तारीख़ी माग जो टुकड़ो घुमूं जेको हिन ॿिए तरफ़ हुयो, ऐं तव्हां ॾिसो त हिन में कहिड़ी शयुनि जी असांखे नज़र अचनि थियूं।